महंगाई की चके में पीड़जंदड़ अवाम के बिजली जो वधीक हिकु झटको ॾियण जी तैयारी। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी ईंदड़ माली साल में बिजली वापीदारनि ते 347 अरब रुपयनि जो भार विझण जी तजवीज़ ॾेई छॾी। ईंदड़ माली साल लाइ बिजली जी ख़रीदारी जे अघ जो तयन करण लाइ नेपरा में दरख़्वास्त दाख़िल। बिजली जी ख़रीदारी में 12.37% व्याज पर वापीदारनि खां उगाड़ण जी सिफ़ारिश। कैपेसिटी चार्जिस जे नाले ते 17 रुपया 42 पैसा फी यूनिट ताईं उगाड़ण जी तजवीज़। इदारनि खे निशानो बणाइण जो सिलसिलो बंद थियण घुर्जे। आइन में नाहे लिखियल त क़ौम लाइ क़ुर्बानी ॾींदड़नि जो मज़ाक उॾायो वञे। असां हिते बॉर्डर ते शहादतूं ॾींदड़नि जे करे सुकून सां वेठल आहियूं। सेनेटर फैसल वॉबरा जी प्रेस कॉन्फ्रेंस 6 ऐं 28 मार्च मोकल जे ॾींहुं प्रेस रिलीज़ जारी कई वई। 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। ख़त बाबति तफ़सील तलब कया पर जवाब नाहे आयो। हू सेनेटर आहे, हिन खे जवाब न मिलंदो। आम माण्हुनि खे कीअं मिलंदो? हर इंटेलिजेंस इदारे जा नाला वठी इल्ज़ाम हया पिया वञनि। उहो त ॿुधायो अदालती कार्रवाइनि में मुदाख़लत कंहिं कई? कंहिं ते इल्ज़ाम लॻाइण सां कुझु बि न थींदो। सबूत पेश करणा पवंदा। मुदाख़लत जूं शाहिदियूं वठी अचो। हू अव्हां सां गॾु हूंदा। खैबर पख्तूनख्वा की हुकूमत इस्लामाबाद में कायम केपी हाउस में गवर्नर फैसल करीम कुंडी की दाख़िला ते पाबंदी लगाए छॾी। वज़ीर आला ऐं गवर्नर विच में हलंदड़ लफ़्ज़ी जंग केपी हाउस इस्लामाबाद में दाख़िला ते बंदिश ताईं पहुची वई। गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त गवर्नर हाउस जा दरवाज़ा हर कंहिं लाइ खुलियल आहिनि। खैबर पख्तूनख्वा जे वज़ीर आला खे बि अचण जी दावत ॾिनी आहे। केपी जे इत्तलात पाब सलाहकार बैरिस्टर सेफ जो चवणु आहे त खैबर पख्तूनख्वा हाउस में गवर्नर हाउस लाइ मुख़्तस ब्लॉक ख़त्म कयो वियो आहे। फ़ैसिलो केपी काबीना जे पिछले इजलास में कयो वियो हो। गवर्नर लाइ केपी हाउस में मुतबादिल राइश जो बंदोबस्त कयो पियो वञे। IMF मिशन ऐं नारेवारी वज़ारत जे इख्तियारनि विच में ॻाल्हियूं जारी। करंट अकाउंट खसारे ऐं प्राइमरी खसारे में खटताई ते ॻाल्हि ॿोल। ईंदड़ साल जी बजट हदफ़नि ते IMF वफ़द खे ब्रीफिंग। रियासती मुल्कियती इदारनि जी कारकर्दगी जाचण लाइ सेंट्रल मॉनिटरिंग यूनिट जी कारकर्दगी ते पिणु ॻाल्हियूं। हुकूमती इख्तियारनि जी IMF मिशन खे जुलाई में गैस ऐं बिजली जी क़ीमत वधाइण जी ख़ातिरी। IMF ऐं FPR विच में ॻाल्हियूं अॼु शाम थींदियूं। पंजाब हुकूमत पारां इज़त खे छू रसाइण जो नओं कानून आणण जो फ़ैसिलो। पंजाब जी सिंध समावारी वज़ीर उस्मा बुखारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुकूमत बहितरी आणण जी कोशिश करे थी त तनक़ीद कराए त के शुरू कई थी वञे। माण्हुनि जूं पगूं लाहे सस्ती शोहरत हासिल करण जी कोशिश कई वञे थी। इज़त खे छू रसाइण जो नओं कानून आणण सभु मुतफ़िक़ आहिनि। मुतासिर शख़्स ट्रिब्यूनल ज़रिए केस करे सघंदो। 21 ॾींहनि में 3 ॿुधणियूं थींदियूं। उन तारीख़नि में सभिनी खे जवाब जमा कराइणो पवंदो। 180 ॾींहनि में इज़त खे छू रसाइण जे केस खे मुकमल करणो पवंदो। इज़हार राय जी आज़ादी जी आड़ में कंहिंजी इज़त खे छू रसाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। नव मई जे केसनि में नामज़द 500 खां वधीक जवाबदार अदालत में पेश। शिबली फराज, राजा बिशारत, सरताज गुल ऐं ज़ैन कुरैशी समेत 20 खां वधीक जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर। 9 मई जे केसनि में नामज़द समूरनि जवाबदारनि जी हाज़िरी लॻाई वई। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर। दहशतगर्दी चोर अदालत इस्लामाबाद केस ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी 29 मई ताईं मुलतवी। PTI बानी ऐं ॿियनि अॻवाननि ते कलम 144 जी भनकड़ी जे केसिस में अॻभराई। PTI बानी शाह महमूद कुरैशी, सदाकत अब्बासी जी वरीयत वरी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद सैफुल्ला न्याज़ी, फैसल जावेद अली नवाज़ ऐं वार जी वरीयत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। सिंध हाई कोर्ट शहरीअ जी गुमशदगी जो केस दाख़िल करण ऐं गुम थियल माण्हुनि जी बाज़ाबी लाइ संजीदा क़दम खणण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मूजिब
फैसल मीर पंहिंजे भाउ खे ज़मानत खां पोइ सेंट्रल जेल मां वठण वियो हो। अणॼातल माण्हू ज़बरदस्ती फैसल खे खणी पिया। जस्टिस रिमासन आहिनि ही कहिड़ो मज़ाक आहे। हिकु भाउ खे जेल मां कढे ॿिए खे गुम करे छॾियो। इन क़िस्म जा रवैया बर्दाश्त न कया वेंदा। गुम थियल शहरियुनि जी गुमशदगी जो फौरी केस दाख़िल करे पतो लॻाइणो पवंदो। पनो अखिल मां अगवा थियल नीगर बाज़ियाब न थियो। पुलिस जी वरतल मोहलत ख़त्म। शहर ऐं वारसुनि जो थाणे आॾो एहतिजाज। डीआईजी सखर अब्दुल मजीद खोसो सिटी थाणे ते पहुची वियो। आला सिटी इजलास वापसि रवानो। डीएसपी जो एहतिजाज कंदड़ शहरनि सां ॻाल्हियूं। मुखवी नीगर मोहम्मद हुसैन आरई खे जल्द बाज़ियाब करण जी ख़ातिरी। पनो अखिल बार एसोसिएशन जो इजलास। वापारी अॻवान बि शरीक। नीगर जी बाज़ियाबी रस्तोबारी शहर में शटरबंद हड़ताल ऐं छंछर ते अदालती कार्रवाइनि जो बाइकोट जो फ़ैसिलो। खानपुर भरिसां मिल्कियत जे मामले तां ॿाहिरि नथा। भाउ जे क़तल जो इंकशाफ। लाश भूसल ऐं कफन बिना दफ़नाए वियो। ॻोठ नूर मोहम्मद शुजरा में जवाबदारनि तशद्दुद बाद घुटाड़ी मोहम्मद कासिम पहुड़ खे क़तल कयो। मक़तूल जे भाइटे अली पहुड़ जो चवणु आहे त मिल्कियत जे मामले तां चाचनि ऐं सोटनि संदसि चाचे खे तशद्दुद बाद घुटाड़ी क़तल करे लाश बिना घुसल ऐं कफन जे दफ़नाए छॾियो आहे। एसएसपी शिकारपुर नोटिस वठंदे एसएचओ रहीमाबाद खे नौजवान जो लाश हथ करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी। इरफान समो मौसूल फाक़ी जो इतला मिलियो। एसएचओ खे जांच जो हुकुम ॾिनो आहे। टंडे बागी भरिसां नौजवान जो गोली लॻल लाश हथ। ॻोठ सोनू खान गुरगेज़ में इब्राहिम गुरगेज़ जो गोली लॻल लाश मिलियो। वारसनि मूजिबि नौजवान राति खां गुम हो। खैरपुर नाथन शाह बाईपास ते होटल साम्हूं ॻोठाणे जो लाश हथ। राति पुलिस पहुची लाश अस्पताल खणाए वई। फोती जी ॻोठ सोराब उगियो वासी फ़कीर सलमान तौरु सुञाणप। नगर पार्कर जे ॻोठ सिकपुर वासी नौजवान जो ॻोठ भरिसां वण में फाहु खाधल लाश मिलियो। ॻोठाणनि 24 वरियनि जे संतोष मेघवार जो वण में टंगियल लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। वारसनि मूजिबि घरू अणबता नौजवान आपघात कयो आहे। मदईसी वेझो 3 वरिए जी बारड़ी उरड़ी विगे फौत। ॻोठ फ़कीरपुर में साहिब ख़ातून उरड़ी सबब फौती वई। वासन मूजिबि बारड़ी 3 ॾींहनि खां उरड़ी में वरतल हुई। रेती वेझो ॻोठ जंगल में उरड़ी वबाई सूरत इख्तियार करे वई। पोहरियत गुलाम हुसैन भुट्टो जा 4 ॿारड़ा उरड़ी में वठिजी विया। इलाइक़े वासन मूजिबि यूसी रेती में 10 ॿार उरड़ी में वठिजी विया हुआ। नौकोट जे संतोरो बाज़ार में लोह जे दुकान ते कम कंदड़ पोरियत वज़री मिशन हेठां दबजी फोती मुकेश लोहार छोरकेन जो रहवासी हो। नवाबशाह में एयरपोर्ट रोड ते अॾावत कम दौरान भित किरण सबब मसूर वहीद अली मक्सी मलबे हेठां दबजी दम ॾेई छॾियो। रोड़ी में नेशनल हाईवे प्याला होटल वटां कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। सालियापुर जो रहवासी मोहम्मद पुंजड़ सूमरो फोत थी वियो। जाफराबाद में 2 धारदार वाक़ियनि में 2 ॼणा फोत। लाश अस्पताल मुंतकिल। मोहब्बत शाहबाद इलाइक़े में घरू अणबत सबब नौजवान साकिब अली पंथराणी पाण मथां फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॻोठ सूड़ीपुर भरिसां ट्रक मथां वेठल पोरियत खुदा रहीम लोहड़ी रोड ते किरण सबब फोत थी वियो।